आगाह कयां खे कंधरामा जिते ॻोठ सचल मेतलो में ओचितो बाहि लॻण सबबि 6 ॻोठाणनि जा घर सड़ी विया आहिनि। अपडेट का नालो अहम ख़बर आहे त इतला बावजूद फायर ब्रिगेड जो अमलो वाक़े वारे हंध न पहुतो आहे। मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। अपडेट कंदा हलूं त कंधरा जे ॻोठ सचल मेतलो में ओचितो बाहि लॻण सबबि 6 ॻोठाणनि जा घर सड़ी रख थी विया आहिनि। इतला बावजूद फायर ब्रिगेड अमलो वाक़े वारे हंधि न पहुतो आहे, जॾहिं त मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि वेठल आहिनि। मुतासिरनि वस वारनि खां वार जी अपील कई आहे। ये ख़बर अहम ताईं पहुचाई पिया। कंधरामा जिते ॻोठ सचल मेतलो में ओचितो बाहि लॻण सबबि 6 ॻोठाणनि जा घर सड़ी विया आहिनि। अपडेट कंदा हलूं कंधरामा ॻोठ सचल मेतलो में ओचितो बाहि लॻण सबबि 6 ॻोठाणनि जा घर सड़ी विया आहिनि। तफ़सील मालूम हुंदासीं आसिफ जागरानी खां। जी आसिफ, कहिड़ा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल, ये अज सचल मेतलो ॻोठ है कंधरा जी साइड, उते अचानक घरनि खे बाहि लगी है बिजली के शॉर्ट सर्किट में, जिते मतलब 4 घर सड़ी रख थी विया आहिनि। ऐं उन्हनि में जेको बि उन्हनि जो खाइण पीअण जो अनाज हुयो ऐं माल जो चारो हुयो, गो वग़ैरह, उहे सभु सड़ी रख थी विया आहिनि। ऐं 4 बकरियूं बि उन्हनि जी सड़ी वियूं आहिनि। ऐं उन्हनि ॿुधाईंदे चयो त असां फायर ब्रिगेड अमले खे बार बार कॉलूं कयूं, पर उहो वक़्त ते न पहुता, जंहिं सबबि असांजो लखनि जो नुक़सान थी वियो आहे। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त असांजी वसार मदद कई वञे। ऐं असां हिन वक़्तु बिल्कुलु खुलियल आसमान हेठां वेठा आहियूं। रमज़ान महीने जो बाबरकत महीनो आहे, असां वटि हिन वक़्तु खाइण जे लाइ कुझु बि न बचियो आहे। जी ठीकु आहे आसिफ अली, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।